प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। बाइबल जी किताबूं। ड्रग किताबी कीड़ो आहे। मार्क ट्वेन, C.S. लुइस हू इन सभु जूं किताबूं वॾे शौक़ सां पढ़ंदो आहे, पर हिकु अहिड़ी किताब आहे जंहिंखे पढ़ी खेसि मज़ो नथो अचे। बाइबल मुंहिंजे लाइ न आहे। छा लाइ? हिन में केतिरियूं शयूं आहिनि जेके मूंखे समझ में नथियूं अचनि। ही त बिल्कुलु सुस्ती वारो बहानो आहे। मूंखे ख़बर आहे त तोखे कुझु त समझ में ईंदो हूंदो। मिसाल तौर छा? जीअं त तोखे चोरी न करणु घुर्जे। वाह, ही ॻाल्हि ड्रग खे तीर वांगुरु लॻी। संदसि चेहरो ॻाढ़ो थी वियो ऐं हू तुर्त परे हलियो वियो। छा तव्हां कॾहिं ॿुधो आहे त बाइबल हिकु अहिड़ी किताब आहे जंहिं में ॿिया बि किताब मौजूद आहिनि। किताब छापण जी मशीन जे इजाद थियण खां पोइ सभ खां पहिरीं बाइबल खे छापियो वियो हो। बाइबल जो 1600 खां वधीक ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे। सभ खां नंढी बाइबल इंग्लैंड में छापी वई हुई ऐं ही सिर्फ़ हिकु माचिस जे दॿे जेतिरी वॾी हुई। दुनिया जी सभ खां वॾी बाइबल काठ जी मदद सां तैयार कई वई हुई ऐं हुन जो वज़न 24,000 पाउंड आहे। बाइबल सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ किताब आहे, पर घणा माण्हू हिन खां नफ़रत बि कनि था। बाइबल जो लिखंदड़ ख़ुदा आहे ऐं तक़रीबन 40 माण्हुनि हुन खे लिखियो जेको कुझु ख़ुदा खेनि चयो। जेको बि बाइबल खे पढ़े थो ऐं ख़ुदा जे कलाम ते यकीन करे थो, उहो हिकु नओं माण्हू बणिजी वञे थो ऐं को बि किताब कंहिं माण्हू खे हिन तरीक़े सां तब्दील नथी करे सघे। बाइबल में तक़रीबन 3 लख लफ़्ज़ आहिनि। जेकॾहिं तव्हां ॾींहं में 4 बाब पढ़ो त तव्हां हिकु साल में पूरी बाइबल पढ़ी सघो था। इंग्लैंड में हिकु माण्हू 100 दफ़ा बाइबल खे पढ़ी चुको आहे। हिकु माण्हू खे पंहिंजे दोस्त जी बाइबल मिली जंहिंमें गोलियुनि जा निशान हुआ। हुन सोचियो इहो त ख़राब ऐं ग़लति ॻाल्हि आहे। केरु ईअं ख़राब तरीक़े सां ख़ुदा जे कलाम खे रखे थो। हू हैरान हो। संदसि दोस्त खे समझ अची वई त हू छा सोची रहियो आहे। मुंहिंजी बाइबल जंहिंमें गोलनि जा निशान लॻल आहिनि, हिन जे बारे में मूंखे ख़ुशी आहे। जंग दौरान मां हिकु फ़ौजी हुयसि ऐं पहिरीं कतार में विड़ी रहियो हुयसि। असां रिड़ी हिकु खंदक खां ॿिए खंदक ताईं वेंदा हुआसीं। ओचितो मूंखे पंहिंजे सीने ते ज़ोर महसूस थियो ऐं सख़्त तकलीफ़ थी। छा थियो हो? दुश्मन मूं ते निशानो लॻायो ऐं मूंखे गोली हई। पर मां हमेशा पंहिंजी नंढी बाइबल पंहिंजे साम्हूं वारे खीसे में रखंदो हुअसि। गोली बाइबल मां गुज़री वई ऐं मूंखे थोरो ज़ख़्म थियो। जेकॾहिं बाइबल न हुजे हा त गोली मुंहिंजे दिलि में लॻे हा। हिन मुंहिंजी जान बचाए वरिती ऐं रुॻो हिकु भेरो ई न पर 2 भेरा। पहिरियों भेरो हिन मूंखे तॾहिं बचायो जॾहिं मूं पढ़ियो त यसू ई अहिड़ी हस्ती आहे जेका मूंखे मुंहिंजे गुनाहनि सां निजात ॾेई सघे थी। ऐं ॿियो भेरो तॾहिं जॾहिं मूंखे उन ख़तरनाक गोली खां बचायो। आउं रोज़ बाइबल पढ़ंदी आहियां। छा तव्हां बि पढ़ंदा आहियो? जेकॾहिं तव्हां खे बाइबल पसंदि आहे त मूंखे लिखी मोकिलियो। बाइबल में लिखल आहे, तुंहिंजो कलाम मुंहिंजी राह जो ॾींहों ऐं मुंहिंजी वाट लाइ सोजरो आहे। ज़बूर 119, 105 आयत। ही सोजरो तव्हां खे रस्तो ॾेखारे थो त तव्हां गुमराह न थियो, पर ख़ुदा ॾांहुं वञण वारो रस्तो तलाश करे सघो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।